अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अवां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ, मां आयल सभिनी पहिरीं प्यारनि दोस्तनि खे, पहिरीं प्यारनि जिगरनि खे, पहिरीं प्यारनि भाइरनि खे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि उहे दोस्त, उहे पहिरीं प्यारा जन जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं जन जन दोस्तनि हींअर अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त जेकॾहिं उहे दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल में अची वञे ऐं अव्हां खे मिले हिकु बहितरीनु अपडेट। जी हाँ, सोप सीरियल वेरनि जी वस्तीअ जी, जी हाँ दोस्तो, वेरनि जी वस्तीअ जी मां अव्हां ताईं अपडेट पहुचाईंदुसि ऐं उमेदु कंदुसि त उहा पूरी अपडेट अव्हां ताईं हर ज़रो बि अव्हां ताईं मां पहुचाईंदुसि। ऐं हुनखां पहिरियां, सभ खां पहिरियां त जेकी दोस्त जन जन दोस्तनि मूंखे कमेंट कया आहिनि, जन जन दोस्तनि मूंखे नाला लिखिया आहिनि, जन जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे, उन्हनि दोस्तनि जा मां कुझु नाला खणंदुसि। ॿियो हिकु दोस्त आहे असांजो कढण शहर खां, कढण शहर बदीन खां आहे असगर अली थेबो, जेको मुंहिंजो भाणेजो आहे, जंहिं वॾो सारो हिकिड़ो ख़तु लिखियो आहे असद ख़ान कुरैशी जे लाइ। जी हाँ, असद ख़ान कुरैशी जे लाइ जेको ख़तु लिखियो आहे, प्यारा मान वारा मोहतरम असद अली ख़ान कुरैशी साहिबु, अस्सलाम वालेकुम। जीअं त मां अव्हां सां बेपनाह प्यार कंदो आहियां, बेपनाह अव्हां सां मुहबत कंदो आहियां ऐं मूंसां जेका मुंहिंजी मुहबत आहे, उहा जेका मुंहिंजी मुहबत आहे उहा इन में दिलि सां ऐं जान सां मां अव्हां सां मुहबत कंदो आहियां। ऐं पाकज़ाई वारी जेका आहे मुहबत आहे मुंहिंजी, ऐं मां चाहींदो आहियां त अलाह करे अव्हां खे अलाह साईं जेको आहे हर उहा ख़ुशी अता करे जंहिंजी अव्हां खे ज़रूरत आहे। ऐं अलाह साईं अव्हां खे सिहत ॾिए, अलाह साईं अव्हां खे तंदुरुस्ती ॾिए, अलाह अव्हां खे आबाद रखे। हिकु दफ़ो मां अव्हां खे गुज़ारिश कयां थो त हिकु दफ़ो असांजे कढण शहर में अचो ऐं असांजी दावत खाई वञो ऐं असां अव्हां जूं पुराणियूं जेके फिल्मूं आहिनि, पुराणा जेके ड्रामा आहिनि, उहे ॾिसी उन मां अव्हां जो जेको आहे न सिकूं लाहींदा आहियूं। ऐं काफ़ी टाइम थियो आहे, खोड़ सारा ड्रामा आया आहिनि, कंहिं बि ड्रामे में अव्हां जो को चहिरो कोन नज़र आयो आहे ऐं उनजी वजह कहिड़ी आहे, छो नथा अचो ड्रामनि में, छाजे लाइ नथा अचो, कहिड़ी वजूहात आहे। ऐं मां अव्हां सां बेपनाह मुहबत कंदो आहियां ऐं पंहिंजो जेको आहे इहो कारण में ॿुधायो। हिकिड़ी मूं नाचीज़ जो हिकिड़ो अर्ज़ु आहे अव्हां जे लाइ, अव्हां पंहिंजो जेको आहे क़ीमती वक़्तु मां असांखे थोरो वक़्तु ॾियो ऐं असांजे जेको आहे न कढण शहर में अचो ऐं असांजी दावत खाई वञो। ख़ुदा वाहिद ॼाणे थो पियो त मुंहिंजी अव्हां में का बि लालच न आहे, का बि लोभ न आहे, न कोई पैसे जो। अलाह साईं मूंखे गंज ॾिनो आहे पंहिंजो ऐं अलाह साईं हर शइ जी मूं वटि आहे, पर मां अव्हां सां जेकर मुहबत कंदो आहियां ऐं पंहिंजो पुटु सम्झी करे, पंहिंजो बचो सम्झी करे, पंहिंजो भाउ सम्झी करे, पंहिंजो भाटियो सम्झी करे, पंहिंजो भाणेजो सम्झी करे हिकु दफ़ो मुंहिंजे कढण शहर ताईं अचो ऐं अलाह साईं अव्हां खे सिहत तंदुरुस्ती ॾींदो ऐं अव्हां सां मां कुझु पल जेको आहे पंहिंजा गॾु गुज़ारणु चाहियां थो। ऐं इन में मुंहिंजी का बि जेको आहे मुंहिंजी जेका मुहबत आहे उहा सची मुहबत आहे, पाकाई वारी मुहबत आहे, का बि इन में जेको आहे मुंहिंजी जेका ॿी का लालच न आहे। अव्हां में अलाह साईं अव्हां खे सिहत ॾिए, ख़ुशी ॾिए, तंदुरुस्ती ॾिए। ऐं तमामु हिकु बहितरीनु हिकु वॾो हिकिड़ो ख़तु लिखियो आहे जंहिंमें काफ़ी खोड़ शयूं उन लिखियूं आहिनि। उनजी सिक में, उनजी मुहबत में असगर अली थेबो जेको शहर कढण का आहे त मोहतरम जनाब असद अली ख़ान कुरैशी साहिबु ही असांजो लाॾलो मुंहिंजो भाणेजो आहे, जेको मूंखे प्यार सां मुहबत सां, जीअं अव्हां खे मामू सॾे थो, अव्हां खे चाचो सॾे थो, अव्हां खे भाउ
ऐं बाबा सॾे थो तीअं असांजी बि इज़त कंदो आहे। ऐं मां हिकिड़ी अव्हां जे लाइ हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कयां थो त अव्हां वटि कुझु पंहिंजा टाइम, कुझु पंहिंजा पल कढी करे असांजे हिन नंढड़े अदा वटि वञी करे अव्हां कुझु टाइम अला करे अव्हां जेको अहिड़ो कमु हुजे ऐं बदीन कढण शहर जे पासे ते हुन अदिड़े सां हिकिड़ी असांजे करे जेको अव्हां सां मुलाक़ात कयो ऐं असांजे मथां अव्हांजो थोरो रहंदो, अव्हांजो अहसान रहंदो, अव्हां जी महिरबानी थींदियूं। असद अली ख़ान कुरैशी साहिबु ऐं पंहिंजी मसरूफ़ियात, पंहिंजो जेके सबबु आहिनि उहे बि असांजे हिन वीडियो में अव्हां शेयर ज़रूरु कंदा। अव्हां जी वॾी महिरबानी, अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं ॿियो हिकिड़ो असांजो दोस्त आहे लालू रैंक खां, जी हाँ, शर ख़ान सोलंकी साहिबु, ऐं ॿियो आहे अॼु असांजो ख़ैबर खां अब्दुल हई संजरानी साहिबु, हुनजी वॾी महिरबानियूं। ऐं ॿिया दोस्त जेके बि आहिनि, ॿियो आहे अदु असांजो मोहम्मद अली, हुनजी वॾी महिरबानी। त अदा ही असां ताईं जेका अपडेट पहुचायूं पिया, इहा आहे सोप सीरियल जंहिंजी रिकॉर्डिंग ज़ोर शोर सां जारी आहे ऐं तमामु बहितरीनु अदाकार में कमु कनि पिया। फ़हीम याया भुट्टो ऐं अहमद अली शेख ऐं पंहिंजो एस भट्टी आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, रिमशा शहज़ादी आहे, ऐं उनखां अलावा इसरार लगारी बि आहे, इरफ़ान शेख बि आहे, ऐं ॿिया खोड़सराय में दोस्त अदाकार, सीनियर अदाकार हिन में कमु करनि पिया। हिन सोप सीरियल में तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल आहे ऐं अचण वारी आहे, जंहिंजो असांखे ऐं अव्हांखे आहे इंतज़ारु। अनक़रीब जल्द अज़ जल्द अव्हां ताईं इहा पहुचंदी ऐं अव्हां इन मां वठंदव लुत्फ़ अंदोज़। ऐं अव्हांजा मनपसंदि अदाकार हिन में कमु कनि पिया ऐं बहितरीनु अदाकार, जंहिंमें अनक़रीब भाउ असद अली ख़ान खे बि हिन में जेको आहे कास्ट कयो वेंदो अनक़रीब, ऐं हुनखां अलावा साईं निसार शाह बि हिन में जेको आहे कास्ट कयो वेंदो। उहे थोरो बाद में अचनि था इन क़िस्त में, जेको शुरूआती मरहल आहे, जेको शुरूआती क़िस्तूं आहिनि उन्हनि में अहमद अली शेख आहे ऐं जेको ज़ुल्फ़कार बुर्दी आहे ऐं पंहिंजो अज़ीज़ कंबरानी बि आहे। इहे शुरूआती मरहले में इहे आहे। ऐं फतू त फॾो न त जॾे जो जॾो, जी हाँ, मीर सईद सुबदार बि आहे हिन ड्रामे में। तमामु हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे, अव्हांखे ॾिसणु वटां ईंदी ऐं तमामु अव्हांखे जेको आहे मज़ो ईंदो। जीअं अव्हां सोप सीरियल दुलाब ॾिठो ऐं हुनखां पोइ हींअर अव्हांजे सभु सिकूं, अव्हांजी जेके सभु चाहतूं, अव्हांजी सभु जेके मोहबतूं अव्हांखे जेके मिलंदियूं, उहा सोप सीरियल वेरनि जी बस्ती में। जी हाँ, सोप सीरियल वेरनि जी बस्ती में, जंहिंजे डायरेक्टर आहिनि सैयद ख़ालिद हुसैन शाह, जंहिंजो तालुक़ु आहे नौशार फ़िरोज़ खां। जी हाँ, ऐं पूरे ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा हाला, पुराणा हाला, मटियारी ऐं नौशार फ़िरोज़ इन इलाइक़नि में इन ड्रामे जी रिकॉर्डिंग कई पई वञे। तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल साबित थींदी, अव्हांखे ॾिसणु वटां मिलंदी ऐं तमामु बहितरीनु लुत्फ़ अंदोज़ थींदो। त दोस्तो, ही हुई इन ड्रामे जी अपडेट जेका मां अव्हां दोस्तनि ताईं पहुचाई। अञा जेकॾहिं को दोस्त पंहिंजे पहिरीं प्यारनि सां, पंहिंजे दिल वारनि सां अगरि को कचहरी करणु चाहे थो, उन्हनि जा नंबर न आहिनि, त दोस्तो उन्हनि जो नालो, उनजी एड्रेस पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त जी तव्हां मुंहिंजे हिन कमेंट में लिखो ऐं मां उहो पैगाम उन्हनि ताईं पहुचाईंदुसि। जी हाँ, वॉइस ज़रिए जेके दोस्त हींअर पूरी मुल्क में, पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में हीउ वीडियो ॾिठो वेंदो आहे ऐं ॿुधो वेंदो आहे। इन वीडियो ज़रिए अव्हां पंहिंजो पैगाम उन्हनि दोस्तनि ताईं पहुचाए सघो था, उन पहिरीं प्यारनि ताईं पहुचाए सघो था। पोइ देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो मोबाइल जे इन बॉक्स में जेको आहे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजो जंहिंखे पैगाम पहुचाइण वारे जो नालो, उनजो नालो लिखी कमेंट्स बॉक्स में लिखो ऐं अव्हांजो पैगाम मां पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि दोस्तो। ऐं अव्हांखे दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त जेकॾहिं को दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, त हींअर जो इहो जल्दी में मुंहिंजे सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाइनि ऐं पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट्स बॉक्स में लिखो ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। ऐं हुनखां अलावा मां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त कमेंट्स, लाइक ऐं पूरो वीडियो ज़रूरु ॾिसंदा करो
जेका अव्हांजी जेका सपोर्ट आहे, अव्हांजो जेको साथ आहे, अव्हांजो जेको प्यारु आहे, उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। ऐं जेको हर वीडियो में मां अव्हां दोस्तनि जो थोरा अव्हां दोस्तनि जा अहसान ऐं अव्हां दोस्तनि जा गुण ॻाईंदो आहियां। ऐं छो त इहो जेका अव्हांजी सपोर्ट आहे मूंखे हिन मंज़िल तक पहुचायो आहे। मां चाहियां थो त ईअं ई पंहिंजो जेको हीउ रिश्तो, पंहिंजी जेका हीअ सिक, पंहिंजी जेका मुहबत आहे, उहा हमेशह इन वीडियो ज़रिए ई जेको आहे पंहिंजी कचहरी बि हलंदी रहंदी, पंहिंजो प्यार बि हलंदो रहंदो, पंहिंजी मुहबत वारो हीउ जान बि हलंदो रहंदो। जीअं असगर अली थेबो अदा जेको मुंहिंजो भाणेजो आहे कढण शहर खां, उन लिखियो पंहिंजो पैगाम असद अली ख़ान जे लाइ, ईअं अव्हां बि पंहिंजो हिकिड़ो पैगाम लिखी पंहिंजी पहिरीं प्यारनि ताईं, अव्हां पंहिंजे चाहींदड़नि ताईं उहो पैगाम पहुचाए सघो था। छो त मां जीअं अॻ में अर्ज़ु करे चुको आहियां त हीअ जेके वीडियो आहे पूरी दुनिया में, पूरे मुल्कनि में हीउ ॾिठो वेंदो आहे ऐं ॿुधो वेंदो आहे। जेके ॿाहिरि मुल्कनि में, ॿाहिरि कंट्री में जेके रहनि था पिया, दुबई हुजे, सऊदीया हुजे, क़तर हुजे, इराक हुजे, ईरान हुजे, इंडियन हुजे, भारत, मतिलबु जेके बि मुल्क आहिनि जिते जिते ही रहनि था पिया, असांजा सिंधी मज़दूर तबिका या कंहिं कमकार जे या नौकरी जे सिलसिले में ॿियनि कंट्रियुनि में रहनि था पिया, उहे असांजा ही वीडियोज़ ॾिसंदा आहिनि ऐं असांजा ही ड्रामा बि ॾिसंदा आहिनि। ऐं उन्हनि ताईं अव्हां पंहिंजो ही पैगाम कॉमेंट्स ज़रिए अव्हां पहुचाए सघो था। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। ऐं मां अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त आख़िर में जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी आला में आला तालीम ॾियारो, इन्हनि में शऊर पैदा कयो, पंहिंजे नंढड़नि ते तवजा ॾियो, उन्हनि जो ख़्यालु रखो, स्कूलनि खां मोटी अचनि उन्हनि ते गौर फ़िक्र रखो ऐं उन्हनि ते थोरी महिनत कयो। आवारा घुमण खां पंहिंजे बचनि ॿारनि ते जेको आहे नज़रसानी कयो ऐं आवारा हू घुमनि न फिरनि न। इहो ई मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो पैगाम आहे दोस्तनि जे लाइ। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हिकिड़ो पैगाम अव्हां जो अगरि शेयर कयो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी। 5 वक़्त पा नमाज़ पढ़ण जी अलाह सी अव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो ऐं दीन जे तरफ़ ऐं सदका जारिया सम्झी हिन वीडियो खे अव्हां शेयर कंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह कुलनि जी टेकंदा टणंदा रहो। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधिया मारू अड़ा, जीअ सिंध महिरांदड़, असांजी सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभु पंहिंजा पहिरीं प्यारा सभिनी खे अस्सलाम अलैकुम, अल्लाह हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां अव्हांजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जीअं मां आयल सभिनी पहिरीं प्यारनि दोस्तनि खे, पहिरीं प्यारनि जिगरनि खे, पहिरीं प्यारनि भाइरनि खे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। उहे दोस्त, उहे पहिरीं प्यारा जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं जन दोस्तनि हींअर अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त जेकॾहिं उहे दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हांजे मोबाइल में अची वञे ऐं अव्हांखे मिले हिकु बहितरीनु अपडेट। जी हाँ, सोप सीरियल वेरनि जी वस्तीअ जी। जी हाँ दोस्तो, वेरनि जी वस्तीअ जी मां अव्हां ताईं अपडेट पहुचाईंदुसि ऐं उमेदु कंदुसि त उहा पूरी अपडेट अव्हां ताईं हर ज़रो बि अव्हां ताईं मां पहुचाईंदुसि। ऐं हुनखां पहिरियां, सभ खां पहिरियां त जेकी दोस्त जन दोस्तनि मूंखे कमेंट कया आहिनि, जन दोस्तनि मूंखे नाला लिखिया आहिनि, जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे, उन्हनि दोस्तनि जा मां कुझु नाला खणंदुसि। ॿियो हिकु दोस्त आहे असांजो कढण शहर बदीन खां आहे, असगर अली थेबो, जेको मुंहिंजो भाणेजो आहे, जंहिं वॾो सारो हिकिड़ो ख़तु लिखियो आहे असद ख़ान कुरैशी जी लाइ। जी हाँ, असद ख़ान कुरैशी जे लाइ जेको ख़तु लिखियो आहे, प्यारा मान वारा मोहतरम असद अली ख़ान कुरैशी साहिबु, अस्सलाम वालेकुम। जीअं त मां अव्हां सां बेपनाह प्यारु कंदो आहियां, बेपनाह अव्हां सां मुहबत कंदो आहियां
ऐं मूंसां जेका मुंहिंजी मोहबत आहे उहा जेका मुंहिंजी मोहबत आहे उहा इन में दिलि सां ऐं जान सां मां अव्हां सां मोहबत कंदो आहियां। ऐं पाकज़ाई वारी जेका आहे मोहबत आहे मुंहिंजी, ऐं मां चाहींदो आहियां त अलाह करे अव्हां खे अलाह साईं जेको आहे हर उहा ख़ुशी अता करे जंहिंजी अव्हां खे ज़रूरत आहे। ऐं अलाह साईं अव्हां खे सिहत ॾे, अलाह साईं अव्हां खे तंदुरुस्ती ॾे, अलाह अव्हां खे आबाद रखे। हिकु दफ़ो मां अव्हां खे गुज़ारिश कयां थो त हिकु दफ़ो असांजे कढण शहर में अचो ऐं असांजी दावत खाई वञो, ऐं असां अव्हां जूं पुराणियूं जेके फिल्मूं आहिनि, पुराणा जेके ड्रामा आहिनि उहे ॾिसी उन मां ई अव्हां जो जेको आहे न सिकूं लाहींदा आहियूं। ऐं काफ़ी टाइम थियो आहे, खोड़ सारा ड्रामा आया आहिनि, कंहिं बि ड्रामे में अव्हां जो को चहिरो कोन नज़र आयो आहे। ऐं उनजी वजह कहिड़ी आहे, छो नथा अचो ड्रामनि में, छाजे लाइ नथा अचो, कहिड़ी वजूहात आहे। ऐं मां अव्हां सां बेपनाह मोहबत कंदो आहियां ऐं पंहिंजो जेको आहे इहो कारण में ॿुधायो। हिकिड़ी मूं नाचीज़ जो हिकिड़ो अर्ज़ु आहे अव्हां जे लाइ, अव्हां पंहिंजो जेको आहे क़ीमती वक़्तु मां असांखे थोरो वक़्तु ॾियो ऐं असांजे जेको आहे न कढण शहर में अचो ऐं असांजी दावत खाई वञो। ख़ुदा वाहिद ॼाणे थो पियो त मुंहिंजी अव्हां में का बि लालच न आहे, का बि लोभ न आहे, न कोई पैसे जो। अलाह साईं मूंखे गंज ॾिनो आहे पंहिंजो, ऐं अलाह साईं हर शइ जी मूं वटि आहे, पर मां अव्हां सां जेके मोहबत कंदो आहियां ऐं पंहिंजो पुटु सम्झी करे, पंहिंजो बचो सम्झी करे, पंहिंजो भाउ सम्झी करे, पंहिंजो भाटियो सम्झी करे, पंहिंजो भाणेजो सम्झी करे हिकु दफ़ो मुंहिंजे कढण शहर ताईं अचो ऐं अलाह साईं अव्हां खे सिहत तंदुरुस्ती ॾींदो। ऐं अव्हां सां मां कुझु पल जेको आहे पंहिंजा गॾु गुज़ारणु चाहियां थो। ऐं इन में मुंहिंजी का बि जेको आहे मुंहिंजी जेका मोहबत आहे उहा सची मोहबत आहे, पाकाई वारी मोहबत आहे। का बि इन में जेको आहे मुंहिंजी जेका ॿी का लालच न आहे। अव्हां में अलाह साईं अव्हां खे सिहत ॾे, ख़ुशी ॾे, तंदुरुस्ती ॾे। ऐं तमामु हिकु बहितरीनु हिकु वॾो हिकिड़ो ख़तु लिखियो आहे जंहिंमें काफ़ी खोड़ शयूं उन लिखियूं आहिनि। उनजी सिक में, उनजी मोहबत में असगर अली थेबो जेको शेर कढण का आहे त मोहतरम जनाब असद अली ख़ान कुरैशी साहिबु ही असांजो लाॾलो मुंहिंजो भाणेजो आहे, जेको मूंखे प्यार सां मोहबत सां, जीअं अव्हां खे मामू सॾे थो, अव्हां खे चाचो सॾे थो, अव्हां खे भाउ ऐं बाबा सॾे थो, तीअं असांजी बि इज़त कंदो आहे। ऐं मां हिकिड़ी अव्हां जे लाइ हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कयां थो त अव्हां वटि कुझु पंहिंजा टाइम, कुझु पंहिंजा पल कढी करे असांजे हिन नंढड़े अदा वटि वञी करे अव्हां कुझु टाइम अलाह करे अव्हां जेको अहिड़ो कमु हुजे बदीन कढण शहर जे पासे ते हुन अदिड़े सां हिकिड़ी असांजे करे जेको अव्हां सां मुलाक़ात कयो ऐं असांजे मथां अव्हां जो थोरो रहंदो, अव्हां जो अहसान रहंदो, अव्हां जी महिरबानी थींदियूं। असद अली ख़ान कुरैशी साहिबु ऐं पंहिंजी मसरूफ़ियात, पंहिंजो जेके सबबु आहिनि उहे बि असांजे हिन वीडियो में अव्हां शेयर ज़रूरु कंदा। अव्हां जी वॾी महिरबानी, अलाह अव्हां खे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं ॿियो हिकिड़ो असांजो दोस्त आहे लालू रैंक खां, जी हाँ, शर ख़ान सोलंकी साहिबु। ऐं ॿियो आहे अॼु असांजो ख़ैबर खां अब्दुल हई संजरानी साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं ॿिया दोस्त जेके बि आहिनि, ॿियो आहे अदु असांजो मोहम्मद अली, उनजी वॾी महिरबानी। त अदा ही असां ताईं जेका अपडेट पहुचायूं पिया इहा आहे सोप सीरियल, जंहिंजी रिकॉर्डिंग ज़ोर शोर सां जारी आहे ऐं तमामु बहितरीनु अदाकार में कमु कनि पिया। फ़हीम याया भुट्टो ऐं अहमद अली शेख ऐं पंहिंजो एस भट्टी आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, रिमशा शहज़ादी आहे, ऐं उनखां अलावा इसरार लगारी बि आहे, इरफ़ान शेख बि आहे, ऐं ॿिया खोड़ सारा हिन में दोस्त अदाकार, सीनियर अदाकार हिन में कमु करनि पिया। हिन सोप सीरियल में तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल आहे ऐं अचण वारी आहे, जंहिंजो असांखे ऐं अव्हां खे आहे इंतज़ारु। अनक़रीब जल्द अज़ जल्द अव्हां ताईं इहा पहुचंदी ऐं अव्हां इन मां वठंदव लुत्फ़ु अंदोज़। ऐं अव्हां जा मनपसंदि अदाकार हिन में कमु कनि पिया ऐं बहितरीनु अदाकार, जंहिंमें अनक़रीब भाउ असद अली ख़ान खे बि हिन में जेको आहे कास्ट कयो वेंदो अनक़रीब। ऐं हुनखां अलावा साईं निसार शाह बि हिन में जेको आहे कास्ट कयो वेंदो। उहे थोरो बाद में अचनि था इन क़िस्त में, जेको शुरूआती मरहल आहे, जेको शुरूआती क़िस्तूं आहिनि उन्हनि में अहमद अली शेख आहे ऐं जेको ज़ुल्फ़कार बुर्दी आहे,
ऐं पंहिंजो अज़ीज़ कंबरानी बि आहे, इहे शुराती मरहले में इहे आहे। ऐं फतू त फॾो न त जॾे जो जॾो। जी हाँ, मीर सईद सुबदार बि आहे हिन ड्रामे में। तमामु हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे, अव्हांखे ॾिसणु वटां ईंदी ऐं तमामु अव्हांखे जेको आहे मज़ो ईंदो। जीअं अव्हां सोप सीरियल दुलाब ॾिठो ऐं हुन खां पोइ हींअर अव्हांजे सभु सिकूं, अव्हांजी जेके सभु चाहतूं, अव्हांजी सभु जेके मोहबतूं अव्हांखे जेके मिलंदियूं, उहा सोप सीरियल वेरनि जी बस्ती में। जी हाँ, सोप सीरियल वेरनि जी बस्ती में, जंहिंजे डायरेक्टर आहिनि सैयद ख़ालिद हुसैन शाह, जंहिंजो तालुक़ु आहे नौशार फिरोज़ खां। जी हाँ, ऐं पूरे ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा हाला, पुराणा हाला, मटियारी ऐं नौशार फिरोज़ इन इलाइक़नि में इन ड्रामे जी रिकॉर्डिंग कई पई वञे। तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल साबित थींदी, अव्हांखे ॾिसणु वटां मिलंदी ऐं तमामु बहितरीनु लुत्फ़ु अंदोज़ थींदो। त दोस्तो, हीअ हुई इन ड्रामे जी अपडेट जेका मां अव्हां दोस्तनि ताईं पहुचाई। अञा जेकॾहिं को दोस्त पंहिंजे पहिरीं प्यारनि सां, पंहिंजे दिल वारनि सां अगरि को कचहरी करणु चाहे थो, उन्हनि जा नंबर न आहिनि, त दोस्तो उन्हनि जो नालो, उनजी एड्रेस पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त जी तव्हां मुंहिंजे हिन कमेंट में लिखो ऐं मां उहो पैगाम उन्हनि ताईं पहुचाईंदुसि। जी हाँ, वॉइस ज़रिए जेके दोस्त हींअर पूरी मुल्क में, पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में हीउ वीडियो ॾिठो वेंदो आहे ऐं ॿुधो वेंदो आहे। इन वीडियो ज़रिए अव्हां पंहिंजो पैगाम उन्हनि दोस्तनि ताईं पहुचाए सघो था, उन पहिरीं प्यारनि ताईं पहुचाए सघो था। पोइ देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो मोबाइल जे इन बॉक्स में जेको आहे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजो जंहिंखे पैगाम पहुचाइण वारे जो नालो, उनजो नालो लिखी कमेंट्स बॉक्स में लिखो ऐं अव्हांजो पैगाम मां पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि दोस्तो। ऐं अव्हांखे दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त जेकॾहिं को दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, त हींअर जो इहो जल्दी में मुंहिंजे सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाइनि ऐं पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट्स बॉक्स में लिखो ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त कमेंट्स, लाइक ऐं पूरो वीडियो ज़रूरु ॾिसंदा करो। जेका अव्हांजी जेका सपोर्ट आहे, अव्हांजो जेको साथ आहे, अव्हांजो जेको प्यारु आहे, उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। ऐं जेको हर वीडियो में मां अव्हां दोस्तनि जो थोरा अव्हां दोस्तनि जा एहसान ऐं अव्हां दोस्तनि जा गुण ॻाईंदो आहियां। ऐं छो त इहा जेका अव्हांजी सपोर्ट आहे मूंखे हिन मंज़िल तक पहुचायो आहे। मां चाहियां थो त ईअं ई पंहिंजो जेको हीउ रिश्तो, पंहिंजी जेका हीअ सिक, पंहिंजी जेका मोहबत आहे, उहा हमेशह इन वीडियो ज़रिए ई जेको आहे पंहिंजी कचहरी बि हलंदी रहंदी, पंहिंजो प्यार बि हलंदो रहंदो, पंहिंजी मोहबत वारो हीउ जहान बि हलंदो रहंदो। जीअं असगर अली थेबो अदा जेको मुंहिंजो भाणेजो आहे कढण शहर खां, उन लिखियो पंहिंजो पैगाम असद अली ख़ान जे लाइ, ईअं अव्हां बि पंहिंजो हिकिड़ो पैगाम लिखी पंहिंजे पहिरीं प्यारनि ताईं, अव्हां पंहिंजे चाहींदड़नि ताईं उहो पैगाम पहुचाए सघो था। छो त मां जीअं अॻु में अर्ज़ु करे चुको आहियां त हीअ जेके वीडियो आहे पूरी दुनिया में, पूरे मुल्कनि में हीउ ॾिठो वेंदो आहे ऐं ॿुधो वेंदो आहे। जेके ॿाहिरीं मुल्कनि में, ॿाहिरीं कंट्री में जेके रहनि था पिया, दुबई हुजे, सऊदीया हुजे, कतर हुजे, इराक हुजे, ईरान हुजे, इंडियन हुजे, भारत, मतिलबु जेके बि मुल्क आहिनि जिते ही रहनि था पिया असांजा सिंधी मज़दूर तबका, या कंहिं कमकार जे या नौकरी जे सिलसिले में ॿियनि कंट्रियुनि में रहनि था पिया, उहे असांजा ही वीडियोज़ ॾिसंदा आहिनि ऐं असांजा ही ड्रामा बि ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि ताईं अव्हां पंहिंजो ही पैगाम कॉमेंट्स ज़रिए अव्हां पहुचाए सघो था। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। ऐं मां अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त आख़िर में जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी आला में आला तालीम ॾियारो, इन्हनि में शऊर पैदा कयो, पंहिंजे नंढड़नि ते तवजा ॾियो, उन्हनि जो ख़्यालु रखो, स्कूलनि खां मोटी अचनि उन्हनि ते गौर फ़िक्र रखो ऐं उन्हनि ते थोरी महिनत कयो। आवारा घुमण खां पंहिंजे बचनि ॿारनि ते जेको आहे नज़रसानी कयो ऐं आवारा हू घुमनि न फिरनि न। इहो ई मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो पैगाम आहे दोस्तनि जे लाइ। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हिकिड़ो पैगाम अव्हां जो अगरि शेयर कयो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी। 5 वक़्त बा नमाज़ पढ़ण जी अलाह सी अव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो ऐं
दीन जे तरफ़ ऐं सदक़ाए जारिया सम्झी हिन वीडियो खे अवां शेयर कंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह कुलनि जी टेकंदा टणंदा रहो। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधिया मारू अड़ा, जीअ सिंध मेरांतड़, असां सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभु पंहिंजा पहिरीं प्यारा सभिनी खे अस्सलाम अलैकुम, अल्लाह हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद।